अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसंदे आहियो हक़सत न्यूज़। नाज़रीन तव्हां ख़बर शामिल कंदा रहूं सेवन शरीफ खां जिथे बान सईदाबाद जे भरिसां सुल्तानपुर शाख जे पुछड़ियुनि जे ॻोठाणनि बालू लाशारी ॻोठ रेडिनो गंभीर ॻोठ हाजी होत खान गाइंचो ॻोठ माही गंभीर ॻोठ लालबख्श गंभीर ऐं ॿियनि फस गिरादीअ जे पुछड़ीअ जे आबादगारनि ॻोठाणनि जे STO एरीगेशन सबबि डिवीज़न बान सईदाबाद विजय कुमार खिलाफ़ शाख में पानी न ॾियण जे खिलाफ़ मुज़ाहिरो करे एहतजाज कयो वियो। रिपोर्ट कर रहियो आहे मोहम्मद यूसुफ भट्टी, हक़सत न्यूज़, सेवन शरीफ।